जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी अगवाणी में यौम इस्तेहसाल कश्मीर रैली कढी वई आहे। रैली में KMC जे ऑफिसरनि, मुलाज़िमनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई आहे। वलारियल कश्मीर में भारत जे गैर क़ानूनी कब्ज़े ऐं ज़ुल्म जो दुनिया नोटिस वठे। मोदी मुसलसल आलमी कानून जी भनकड़ी करे रहियो आहे। मुर्तज़ा वहाब जो इहो चवणु आहे, असां पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। मेयर कराची मुर्तज़ा वहाब वधीक चयो त कश्मीर बाबति गॾियल क़ौमनि जे ठहराउ ते अमल कराइणु ज़रूरी आहे। कश्मीर मसइलो फौरी तौर ते हल कयो वञे। मुर्तज़ा वहाब जो इहो चवणु आहे। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी अगवाणी में यौम इस्तेहसाल कश्मीर रैली कढी वई। रैली में KMC जे ऑफिसरनि, मुलाज़िमनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मेयर कराची मुर्तज़ा वहाब जी अगवाणी में यौम इस्तेहसाल कश्मीर रैली कढी वई आहे। रैली में KMC जे ऑफिसरनि, मुलाज़िमनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई आहे। वालरियल कश्मीर में भारत जे गैर क़ानूनी कब्ज़े ऐं ज़ुल्म जो दुनिया नोटिस वठे। मोदी मुसलसल आलमी कानून जी भञकड़ी करे रहियो आहे। मुर्तज़ा वहाब जो इहो चवणु आहे।